दोस्तों हक़ मौजूद। दोस्तों नसीराबाद जे इंडस मैरिज हॉल ते नसीराबाद ऐं पसगिरदई जे ग़रीब 45 जोड़नि जी इज्तिमाही शादी वॾे शान ऐं शौक़त सां थी गुज़री। हिन काज खे 4 चंड लॻाईंदड़ नसीराबाद जे ईदीअ जो लक़ब माणींदड़ हाजी मुमताज़ अली शेख हुयो। ग़रीब घोटनि सां गॾु परदे पोयां कुंवारूं पिणु आयल हुयूं जेकी केई ख़ुशियूं खणी आयल हुयूं। तिन खे हाजी मुमताज़ अली शेख ऐं संदसि मुख़ीर टीम तरफ़ां रोज़मर्रा जे सामान समेत हार ऐं सिंगार जे तोहफ़नि सां नवाज़े छॾियो। दोस्तों हिन तक़रीब में गुरबत ऐं हिन ज़ालिम समाज जे मारियल मिसकीननि जे चेहरनि ते मुरखूं केहरण लाइ गुरबत ख़ूबसूरत स्टेज तैयारु कयो वियो जिते 45 ई घोट कुर्सियुनि ते बुराजमान हुआ। हिन तक़रीब में AC नसीराबाद सनी लाल, मुख़्तियारकार नसीराबाद सईद जोखियो, टाउन कमेटी नसीराबाद जो चेयरमैन यूसुफ अज़ीज़ छुट्टो, वाइस चेयरमैन सरदार ज़मीर हुसैन मसण, अवामी वर्कर्स पार्टी जो सूबाई सेक्रेटरी कामरेड सिंगार नूनारी, क़ौमी अवामी तहरीक जो इनायत तुन्यो, राइस मिलर्स अगवान अब्दुल गफ़ार तुन्यो, PP अगवान हाजी मोहम्मद रफ़ीक शेख, हाफ़िज़ अब्दुरऊफ़ शेख ऐं मुख़्तलिफ़ मोअज़्ज़िन में एडवोकेट रियाज़ हुसैन मसण, मोहम्मद खान सोऊ, डॉक्टर अख्तियार कलड़ो, प्रोफेसर अख्तर अली कलड़ो, फौजिया सिंगार ऐं ॿिया हुआ। जॾहिं त प्रोग्राम जी कार्रवाई नामियारे कंपेयरमैन जब्बार आज़ाद मंगी हलाई ऐं इज्तिमाही दुआ मौलवी नज़ीर अहमद शेख घुराई। हिन परोकार तक़रीब में आयल महिमाननि ऐं घोटेतनि कुंवारेतनि खे ख़ैरात जी मानी पिणु खाराई वई। प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़र हाजी मुमताज़ अली शेख मूजिब ही इज्तिमाही शादियुनि जी 3 तक़रीब आहे। पहिरियों 2 तक़रीबूं ॿोॾि मुतासिरनि जूं थी चुकियूं आहिनि जिन में हिकु 25 ऐं ॿी 36 जोड़नि जी इज्तिमाही शादियूं हुयूं। हिन शादीअ में फ़ी जोड़े खे घरेले सामान ऐं थांवनि जे मुख़्तलिफ़ सेटनि जी टोटल 80,000 जी मालियत जो सामान ॾाज करे ॾिनो वियो जॾहिं त घोटनि खे मुख़्तलिफ़ महिमाननि तरफ़ां सिंध जी सुहिणी सक़ाफ़त अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। जॾहिं त AC सनी लाल ऐं यूसुफ अज़ीज़ टाउन चेयरमैन तरफ़ां रोक नक़द पिणु घोटनि खे ॾिनी वई। असांजे YouTube चैनल खे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। अवां जूं महिरबानियूं।